डेपलो भरसां बेवा नारी खे मोबाइल नाल अदालत जो निशानो बणाए संदसि वार कूड़ तब्दीली कंदड़ बासर जवाबदार मछिड़जी पिया जिरगे ज़रिए ॾोह क़बूल करे 50,000 रुपया ॾंड भरण खां पोइ नारी जे मामे खे अगवा करण बाद वेहक वारी जाइ ते मिर्च विझी वीडियो ठाही वई। 6 जवाबदार नौजवान नथू कुली खे रस्ते तां खंबे गाॾी में खणी ॻोठ ढूंढियो। भरसां वशाणी तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ संदसि वेहक वारी हंधि मिर्च विझी वीडियो ठाही। मुतासिर नौजवान खे डिपलो तालके अस्पताल दाख़िल कयो वियो जिते संदसि इलाज जारी आहे। मुतासिर नौजवान नथू कुली साफ़िन खे ॿुधायो त उहो पंहिंजे साले नथू खे मोटरसाइकिल ते संदसि ॻोठ छॾे वापसि डेपले अची रहियो हो त 6 जवाबदारनि रोके अगवा कयो ऐं यरगमाल बणाए इंसानियत सो तशद्दुद कयो ऐं वीडियो ठाही। हाँ पर साइकिल मोटर ही डबल केबिन गाड़ी में आया विच में गाड़ी बीहारे मूंखे बीहारे चईं 5 ॼणे झले गाड़ी चाबी बाबी फुरी वारे आयूं गाड़ी में पोइ सिट में पोइ खणी विया हितां ई परते काचल परते खणी विया उते ॾाढो मूंखे जेको कुझु मार पिनी ॾिनी ऐं ॿियो मिर्च बि कया आहिनि। माना इन्हनि खां जेको पुगी जेको न कयो वरी खणी आए हिते घर अची हाणे तूं ॿुधाई कंहिंखे न ऐं ॿुधाइजे कंहिंखे न जेको ईअं न चइजी जो मूंखे मिर्च कया आहिनि जेका ॻाल्हि कई आहे का मोड़ के अची माटके वञे। मुतासिर नौजवान ॿुधायो त पुलिस केस दाख़िल नथी करे सिर्फ़ इलाज लाइ लेटर ॾेई रवानो कयो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk